वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जोही जे SHO नूर मुस्तफ़ा पठान जी दादू अदालत में जज आॾो पेशी दौरान अचानक तबियत ख़राब थी वई। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जोही जे SHO नूर मुस्तफ़ा पठान जी दादू अदालत में जज आॾो पेशी दौरान तबियत ख़राब थी वई। दिल जे दौरे सबब सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो वियो। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जोही जे SHO नूर मुस्तफ़ा पठान जी अचानक पेशी दौरान तबियत ख़राब थियण सबब अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वधीक तफ़सील जे लाइ असां सां लाइन ते गॾु मौजूदु आहे दानिश खुश्क। जी दानिश खुश्क, वधीक आगाह कजो। दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत में मंशा के केस में जेके गिरफ्तार हुआ के SHO जोही पारां अदालत में पेशी दौरान जो SHO जोही नूर मुस्तफ़ा पठान के अचानक उनके फौरी इलाज लाइ सिविल अस्पताल पहुंचायो वियो हुई। दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत में अॼु मंशा जे केस जी ॿुधणी हुई, जंहिं दौरान SHO उते आयल हुई। ॿुधणी में जवाबदारनि खे जंहिं अदालत में पेश कयो पियो वञे ऐं शाहिदी जो जंहिं वक़्तु उन वक़्तु SHO नूर मुस्तफ़ा पठान खे दिलि में तकलीफ़ थी, जंहिं सबबि संदसि खे इलाज अस्पताल दादू आंदो, जिथे उन जो उनजी हालत आहे इन वक़्तु सुधारे जी ॿुधाई पई वञे त संदसि जी हाणे जेका तकलीफ़ हुई दिलि वारी उहा घटि थी आहे ऐं मुलतवी कई आहे अदालत में जेका ॿुधणी आई ऐं SHO खे तेज़ इलाज बाद उनजी सिहत सही थियण सबबि उनखे मोकल ॾिनी वई आहे। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क, अमी तफ़सील खां आगाह कयो।